5 साल बाद ॾे पहुतल नून लीगी अॻवान इसाक डार सेनेटर तौरु हलफ़ खणी वरितो। सेनेट चेयरमैन सादिक चंदराणी इसाक डार खे हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी दौरान PTI सेनेटर्स जो प्लेकार्ड खणी एहतजाज। सेनेट चेयरमैन जी डाइस जो घेराव ऐं नारेबाज़ी। इसाक डार हलफ़ खणण लाइ पार्लियामेंट हाउस पहुतो त लीगी अॻवाननि संदसि आजियां कई। इसाक डार तरफ़ां सुभाणे नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर तौरु हलफ़ खणण जा इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नाणे जे वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। ॿिली खे खीर जे हिफ़ाज़त लाइ बिहारियो पियो वञे। इसाक डार डील करे ॾे पहुतो आहे, हाणे वरी नाणे जो वज़ीर थींदो। PTI सरबराह इमरान ख़ान चयो आहे त इसाक डार बीमारी जो बहानो करे 5 सालनि खां रूपोश रहियो। हू बीमार न पर ॾिनल हो। 60 सैकड़ो काबीना करप्शन जे केसिस में ज़मानत ते आज़ादु थियल आहे। मौलाना फज़लुर रहमान बि मौजूदा हुकूमत जो हिसो आहे, जंहिं में रुॻो अवाम ते ज़ुल्म थिए थो। लंडन में वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब खे हिसाइण वारे मामले जी जांच जारी। वफ़ाक़ी गिरोह खाते वाक़े में मुलविस 14 पाकिस्तानियुनि जी डेटा ऐं शहरियत जो रिकॉर्ड हथु करे वरितो। खेनि पाकिस्तान में जारी थियल कैरेक्टर सर्टिफिकेट रद्द करण जो फ़ैसिलो। पासपोर्ट रद्द करण वारे ऑप्शन ते बि गौर जारी। पाकिस्तान 1 सैकड़ो खां बि घटि कार्बन ख़ारिज करे थो। असां ॿियनि मुल्कनि जा कीता लोड़े रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं दादू ज़िले में ॿोड़ सटियल इलाइक़नि जे दौरे दौरान ॻाल्हियूं। वज़ीर आज़म चयो त दुनिया खे ॿुधायो अथऊं त जबल जहिड़नि चैलेंजिस खे अकेले सिर मुंहुं नथा ॾेई सघूं। आलमी बिरादरी खे अॻिते अचिणो पवंदो। ॾुखे वक़्त में सियासी पॉइंट स्कोरिंग छॾे ॿोॾ मुतासिरनि लाइ गॾिजी कमु करणु घुरिजे। उमेद आहे त गॾिजी ॾुखे वक़्त मां निकिरी ईंदासीं ऐं पाकिस्तान तरक़ी जे ॾग ते ईंदो। BISP प्रोग्राम ज़रिए मुतासिरनि में 42 अरब रुपया विरहाया अथऊं। दादू जे कुझु रिलीफ कैंपनि में मुतासिरनि खे 55,000 रुपया न मिलिया। DC दादू ऐं वॾे वज़ीर खे फौरी इहा रक़म पहुचाइण जी हिदायत कई आहे। रिलीफ कैंपनि में खुराक ऐं दवाऊं दस्तियाब आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां ककड़ भरिसां क़ाइमु थियल टेंट सिटी जो दौरो। वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾींदे चयो त दादू ज़िले में ॿोॾ तबाही मचाई आहे। हज़ारे घर ॿुॾी विया ऐं फ़सुल बि तबाह थी विया। ॿोॾ मुतासिरनि लाइ रिलीफ कैंप्स क़ाइमु कयूं पई वञनि, पर खेमनि जी खोट आहे। रिलीफ कैंप ते वज़ीर आज़म सां कचहरी दौरान मुतासिरनि तरफ़ां ॿोॾ जी तबाहकारनि इमदाद न मिलण जूं दाहूं। मुतासिरनि जी शिकायत ते वज़ीर आज़म तरफ़ां केन शाह जी ग्रिड स्टेशन फौरी बहाल करण जी हिदायत। सेबको अमलदारनि मां केर बि वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾियण लाइ न पहुतो। वज़ीर आज़म घणी देरि ताईं ॿोॾ मुतासिरनि सां कचहरी कई ऐं ॿारनि खे पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा बि लॻराया। हाणे मरियम नवाज़ जी पासपोर्ट जी ज़रूरत न आहे। नायब मरियम नवाज़ खे पासपोर्ट ॾियण बाबति दरख़्वास्तुनि ते लाहौर हाई कोर्ट में जवाबु जमा कराए छॾियो। मरियम नवाज़ पासपोर्ट हवालगी लाइ मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं दाख़िल कयूं हुयूं। नायब लाहौर पंहिंजे जवाब में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त मरियम नवाज़ जे मौक़िफ़ में बुनियादी हक़नि जी ॻाल्हि थियल आहे। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त फ़ौजदारी केस में कंहिंखे आइनी हक़ खां महरूम नथो रखी सघिजे। नायब खे हाणे मरियम नवाज़ जे पासपोर्ट जी ज़रूरत न आहे। सहाफ़ी अयाज़ अमीर पंहिंजी नुंहुं सारा इनाम जे क़त्ल केस मां आजो इस्लामाबाद जी अदालत सहाफ़ी अयाज़ अमीर खे आज़ादु करण जो हुकुम ॾींदे चयो त केस में संदसि ख़िलाफ़ के बि शाहिदियूं न मिलियूं आहिनि। अदालत अयाज़ अमीर जी वधीक जिस्मानी रिमांड बाबति पुलिस जी इस्तदा रद्द करे छॾी। इस्लामाबाद पुलिस अयाज़ अमीर जे पुट खे पंहिंजी ज़ाल सारा इनाम जे क़त्ल करण जे केस में गिरफ़्तार कयो हो। क़ाइदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह में तरक्की माणींदड़ मुलाज़िम सिंध हाई कोर्ट हैदराबाद तलब। यूनिवर्सिटी जे चौकीदार जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रजिस्ट्रार तरफ़ां बोर्ड जो जवाब ॼाणाए तफ़सील पेश करण लाइ 15 ॾींहं मोहलत तलब। अदालत रजिस्ट्रार खे 11 अक्टूबर ताईं तफ़सील पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो जे अॻूणे VC अनीला अताउर रहमान तरफ़ां वींदे वींदे ज़ाब्तनि जे ख़िलाफ़ भर्तियूं करण जो इंकशाफ़। अॻूणी VC तरफ़ां 29 ऑफिसर्स जूं मुबैना ग़ैर क़ानूनी भर्तियुनि जा ऑर्डर साम्हूं अची विया।
इश्तिहार टेस्ट वठण बिना 29 मुलाज़िमनि खे फिक्स्ड पगार ते भर्ती करण जो ऑर्डर करण जो इंकशाफ। माली बहराननि जे वार चढ़ियल यूनिवर्सिटी में लखें रुपयनि जी पगारुनि ते भर्तियूं कयूं वयूं। वॾे वज़ीर जी मंज़ूरी बिना थियल भर्तियुनि ते यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खातो ख़ामोश। जेको न आहे राशन विराईंदो उहो थुल्हो उहो मां वयमि त मूंखे थेलो ॾिनो अथसि हेतिरो ॿियो चिप्स जो गंढ। मां चयो दादा हे मां छा कयूं? चए थी इहो बिस्मिल्लाह करे इहो चिप्स। हाणे चिप्सनि में ॿारनि खे पहिरियों उल्टी दस्त, हाणे चिप्स कीअं खाईंदा? एतिरो त माण्हुनि में सुनास न आहे। हे बचड़ा आहिनि, हिननि खे कहिड़ो ख़बर आहे असां बुखिया आहियूं या उन ते आहियूं? कहिड़ो हाल आहे उन्हनि जो? ईअं बि नथा करनि। कुझु त माण्हू सार संभाल लाइन चवनि था, रोज़ कयूं था बाबा असांखे टैंक ॾियो, असांखे कुझु त कयो न। उहो बि न, ॿारनि खे उल्टी दस्त थिया कोन थो मिले। असां उहो हालनि में उहो सूरनि में आहियूं। कोटड़ी जी रिलीफ कैंप में शहदाद कोटवासी बोध मुतासिर औरत जी वीडियो वायरल थियण बाद सहायता। 1 महीने खां दरबदर औरत के खेमो इमदादी सामान मिली वियो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान सुहाग खातो चयो त असां फ़क़ीर न आहियूं, क़िस्मत कैंपुनि में रहण ते मजबूर कयो आहे, न त असां वटि महिमान अची मानियूं खाईंदा हुआ। घर ॿुॾी वञण सबबि 1 महीने खां हिते तरसियल आहियूं। इंतिज़ामिया हेल ताईं खेमो ऐं राशन नाहे ॾिनो। हिते त बीमार ॿारनि खे बि दवाऊं नथियूं मिलनि। कोटड़ी जी रिलीफ कैंप में तरसियल केन शाहबासी तरफ़ां बोर्ड जी तबाही ते गीत ॻाइण दौरान माहौल ॾुखारो। ओ आई सिंधुअ में बोडवा सिंध पई लुड़े, ओ मारू चारा ओ घर छॾे, ॻोठ बाणो ओ आया छॾे। ओ आई सिंधुअ में बोडवा सिंध पई लुड़े। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में गैस्ट्रो ऐं मलेरिया सूदो ॿियनि वबाउनि जा हानिया रुकिजी न सघिया। ठारूशाह में गैस्ट्रो में मुब्तला वधीक 2 पीरसन हयाती विञाए वेठा। फौतनि में साईंदाद तेमणो ऐं फैज़ मोहम्मद विस्तड़ो शामिल। काचे जे इलाइक़े फरीदाबाद में वबाई बीमारियुनि नीगर मीहान खान खां हयाती खसे वरिती। पीरसन गुल मोहम्मद चांडियो बि गैस्ट्रो विघे दम ॾेई छॾियो। हिंगोरजा में मासूम नीगरी मरियम सुनंगी मलेरिया विघे दम ॾेई छॾियो। ख़ैरपुर में औरतुनि ऐं ॿारनि सूदो वधीक 36 ॼणा गैस्ट्रो ऐं मलेरिया में मुब्तला। अस्पतालुनि में बेड जी खोड़ ऐं इलाज न थियण जूं दाहूं। जुल्म कयो कल सुबह जो घर ते चढ़ाई करे मुंहिंजा 2 मज़दूर ॿाहिरि मारिया अथऊं। अबा अॻ में 5 साल पहिरीं मुंहिंजी भेण मारियाऊं खे। जीअं मुंहिंजे भाउ जंहिंजी हाणे मर्डर थी वियो, हुन मूंखे फ़ोन कयो त मूं ते जेको हमिलो कयो वियो आहे। मां हुते त आयो आहे त मुंहिंजे भाइरनि ॾे हलो, मुंहिंजे भाइरनि खे बचायो। मुंहिंजे भाउ खे क़त्ल कयो वियो। केतिरा ई घर में जेके माल ऐं ढोरा भाऊ उन्हनि खे बि सभिनी खे खाए विया। मूंखे जेसि ताईं मुंहिंजा पूरा गिरफ़्तार जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे अरेस्ट नथो कयो वञे। मुंहिंजे भाउ जो जेकॾहिं लाश में जेको गोश्त आहे न हॾनि था जेकॾहिं उहो बि गॾी थो वञे, मां तेसि ताईं दफ़न न कंदीमांसि। मुंहिंजो भाउ जंहिंखे हाणे 26 खां 27 कलाक थी हाणे लाश पियो आहे। 150 खां मथे गोलियूं लॻियल आहिनि। को बि जवाबदार अञा ताईं जेको आहे गिरफ़्तार न आहे थी सघियो। रखण भरिसां क़त्ल थियल ॻोठाणे जो लाश SSP शिकारपुर जी ऑफिस अॻियां रखी धरणो। मुज़ाहिरीन तरफ़ां क़ौमी शाहराह ब्लॉक करे नारेबाज़ी। गुज़िरी चांडिया बिरादरी जी ॿिनि विच में पुराणे तकरार तां झेड़े दौरान मीर खान चांडियो क़त्ल थियो हो। वारसन ड्रखण ऐं शिकारपुर में एहतजाज कंदे चयो आहे त ड्रखण पुलिस जवाबदार धुर जी विंगार वेही रही आहे।
रखण थाणे अॻियां 24 कलाकनि ताईं लाशुदो धरणो हणण बावजूद पुलिस तहरुक न वरितो। बासर जवाबदार ख़ामोश रहण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। क़त्ल केस दाख़िल करे समूरा जवाबदार तुर्त गिरफ़्तार करण जो मुतालबो। मलेरिया जी यार मोहम्मद ॻोठ में 3 क्लास जी शागिर्दियाणी पुरस्कार नमूने गुम। वारसनि खे अग़वा जो शक। 11 वरनि जी रिमशाद 3 ॾींहं अॻु मदरसे में पढ़ण लाइ घरां निकिती त वापसि न मोटी। केस दाख़िल थियण बावजूद पुलिस नींगरी खे बाज़ियाब कराइण लाइ तहरुक न वरितो। नींगरी जे वारसनि तरफ़ां आला अख़्तियारनि खे धीअ जल्द बाज़ियाब कराइण जी अपील। सखर जी लेबर कॉलोनी में इमदादी सामान जे विर्छ बदतरीन बदनज़मी जो शिकार बोर्ड मुतासिर पखनि ऐं ख़ैमनि सूदो ॿियो इमदादी सामान गाॾियुनि मां लाहे खणी विया। इंतिज़ामिया अमलदार ऐं पुलिस एहलकार ख़ामोशी सां तमाशो ॾिसंदा रहिया। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोड जो पानी निकाले मुतासिरनि की सहायता न थियण ख़िलाफ़ एहतजाजनि जो सिलसिलो जारी। लाड़काणो शहर के स्कूल ऐं तरसियल बोर्ड मुतासिरनि जो औरतुनि ऐं ॿारनि सूदो एहतजाज। जामशोरो में सिविल सोसाइटी के नुमाइंदनि तरफ़ां बोर्ड मुतासिरनि की सहायता लाइ इंडस हाईवे ते धरणो। DC ख़िलाफ़ नारेबाज़ी। कोटड़ी में मुतासिर क़ौमी शाहराह ते धरणो हणी वेही रहिया। जामशोरो वेंदड़ ट्रैफिक केतिरी देर ताईं मुअत्तल। भिटशाह जी मुख़्तलिफ़ ॻोठनि मां पानी निकाल न थियण ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते धरणो। उडेरोलाल में ॻोठाणनि तरफ़ां पानी निकाली सहायता न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। कोट गुलाम मोहम्मद में बोर्ड मुतासिर रस्तनि ते निकिरी आया। ख़ैमा इमदादी सामान न मिलण जो दाहो। रस्तनि ऐं बंदनि ते बियारो मददगार वेठल बोर्ड मुतासिर ख़ानदाननि जी सार लहण जो मुतालबो।